जिंदाबाद। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहले बैतिहि अजमईन। सुभानअल्लाह। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफ़ुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिहि व वलदिहि वन्नास अजमईन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारक व सल्लिम अलैहि तस्लीमा। थोरन मथे थोरा, थोरन मथे थोरा असां ते महबूब मदीने वारे जा। थर में वारी थोरड़ी तंहिंखां बि घणेरड़ा भलायूं ऐं भेरा घणे घणी दस केतिरा। मुअज़्ज़िज़ सामीन इकराम, मुझा मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो बुजुर्गो, मां तव्हांजो घणो टाइम न वठंदुसि। अञा ख़ुशूसी महिमान वेठा आहिनि, तव्हांजो घणो टाइम न वठिबो। थोरे टाइम जे अंदरि चंद ॻाल्हियूं जेको दिलि जे ॻाल्हाइण सां ज़बान सां न, हेॾे होॾे निहारण जी का बि ज़रूरत न आहे। जिथे क़ुरान जी महफ़िल हूंदी आहे अल्लाह जी रहमत जो वसकारो हूंदो आहे। हिकिड़ी आम महफ़िल हूंदी आहे, हीअ आम महफ़िल न आहे, राग रंग वारी महफ़िल न आहे, भोग चर्चे वारी महफ़िल न आहे, अल्लाह जे महबूब जे ज़िक्र वारी महफ़िल आहे। जिथे ज़िक्र वारी महफ़िल हूंदी आहे उते रब करीम जो क़ुरान फरमाए थो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। क़ुरान उहो किताब आहे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जो शक शुबो न आहे। मुत्तक़ी परहेज़गार जेके उन्हनि जे लाइ हिदायत आहे। उहो रब जो क़ुरान फरमाए थो पियो इन्नल लज़ीना क़ालू रब्बुनल्लाहु सुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका। बेशक जिन चयो मुंहिंजो रब अल्लाह हुआ, रब करीम जो ज़िक्र कंदा रहिया, अल्लाह अल्लाह जी तवार कंदा रहिया, माण्हुनि खे टोकियो, माण्हुनि खे ताना ॾिना, माण्हुनि खे मेणा ॾिना। अल्लाह फरमाए सुम्मा इस्तक़ामू, उन्हीं जे मथां क़ाइम रहिया। माण्हुनि को ख़ौफ़ कोन कयनि, माण्हुनि को डिगा न डिगा त मूं रब करीम जी ज़ात बाबरकात खां डिगा, मूं रब खां डिगा। थोरो गौर सां इहा जेकी महफ़िल जेकी करे रहियो आहियां, मूं वटि टाइम न आहे, पर हिकिड़ी वॾी मुहबत वारनि जे करे असां टाइम कढियो आहे। दोस्त वेठा आहिनि, अगारो में महफ़िल खां थी वरी तव्हांजी महफ़िल में आयो आहियां। साॻो इको साउंड मूंसां गॾु आहे, को साउंड वारा वेठा आहिनि। त मुंहिंजा त रब फरमाए इस्तक़ामत जे क़ाइम रहियो। असाबन जूं सिसियूं कपजी वयूं, शहीद थी विया, ताना मिलिया, मेणा मिलिया, गरम गरम वारी ते लटाया विया, गरम गरम टांडन ते लटाया विया, तकलीफ़ूं आयूं। उन्हनि चयो त सिरी त कुर्बान थी सघे थी, अल्लाह ई अल्लाह जे महबूब जो ज़िक्र कोन बंदि कंदासीं। तव्हांखे जेको करिणो आहे सो कयो वञी, छो जो इज़त मिलंदी आहे त मदीने वारे साईं जे मुहबत में इज़त मिलंदी आहे। इन महफिल जे मथो एतरी अल्लाह जे नूर
नूरी मलाइका जो नुज़ूल आ जे करे बाहर वेठा तो उन्हनि जी मर्ज़ी आ उन्हनि खे मां दोस्तनि खे सॾु थो कयां तो दोस्तो इएं न समझो त हीअ जहिड़ी तहिड़ी महफ़िल न आहे जे महफ़िल में मुझे रब्बे करीम जो ज़िक्र थींदो आ जे महफ़िल में मदीने वारे साईं जो ज़िक्र थींदो आ उहा महफ़िल समूरनि महफ़िलनि जी सरदार हूंदी आ मां नथो चवां पियो रब करीम जो क़ुरान फरमाए थो ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका उन्हनि जे मथां मलाइका नाज़िल थींदा आहिनि यकीनन सभु अल्लाह अल्लाह करण वारा हो ईमान वारा हो मदीने वारे साईं जा आशिक हो तॾहिं त वेठा हो हिन महफ़िल जे मथां अल्लाह जे नूरी मलाइकनि जो नुज़ूल आहे पोइ छा चवंदा आहिनि अल्लाह तख़ाफ़ू खौफ़ न कयो वला तहज़नु गमगीन न थियो व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून तव्हां खे जन्नत जी बिशारत आहे तव्हां जन्नती आहियो केर तो बिशारत ॾे के वॾेरो नथो ॾे नंढेरो नथो ॾे ऑफिसर नथो ॾे रेस नथो ॾे को ॿियो को नथो ॾे जे करे बिशारत ॾेई रहियो आहे त रब जी ज़ात बाबरकात ॾेई रहियो आहे त पंहिंजे क़ुरान पाक जेको मदीने वारे साईं ते नाज़िल थियो उन में लिखियो पियो आहे त रब ही हुकुम थो फरमाए मदीने वारे साईं आशिक तूं छो हटी पियो कहिड़ी ॻाल्हि आहे जेको तोखे हटाए रही आहे कंहिंजे पोयों लॻी पियो आहीं केॾी महिल कारे भॻो थो वञी पियो केॾी महिल कारे भॻो थो वञी पियो अड़े जेके रोज़े वारा हिते वेठा आहिनि इहो ईअं रोज़े वारा रोज़ो कोन ॿधो आहे हिते इन्हनि ज़िक्र कमाया आहिनि मदीने वारे साईं ते सलातूं पढ़ियूं आहिनि मदीने वारे साईं खे सजड़ा कया हाणे भिटाई घोट जे सॾ कयो मदीने जा घोट सुञो असांजा सजड़ा कर मोहम्मद मोट त असीं गुनाहगार तुंहिंजे आसरे ओ मुजादा उहो ॾियारो यादि रखो जॾहिं माण्हू दुनिया खे छॾींदो आहे अज़ीज़ करीब दोस्त यार को बि साथी न थींदा सभु छॾे वेंदा हथे खाली कपिड़ा बि लाथा वेंदा मुंडी हूंदई लाथी वेंदई वाच हूंदई लाथी वेंदई को बि जेको कपिड़ो ॿियो कोन हूंदो अनस ॿियो कपिड़ो तोखे पारायो वेंदो सभु यार छॾे विया मिट माइट छॾे विया दोस्त छॾे विया को बि साथी कोन्हे को कुल्हे ते खयूं था वञनि कब्र जे अंदर लाथुन से केड़ी कब्र बेटा ही फरमाए तो बियो कब्र अंधारी कोठड़ी आज दिल का पूछी दिस जाए कब्र अंधारी कोठड़ी अल्लाह जिते नाग बुझनी नारी वनी सुमदे सुन्य में जिते वसाई दई वारी कर तो भाई जारी जोगो बुझनी सूर सुन्य जा ये तो सूर पसंदे सुन्य जा जॾहिं दर मटींदे दोस्त जो मदीने वारे साईं जो दर मटी ॿियनि दरनि जे पोयों लॻे त यादि रखजांइ केर बि साथी कोन थींदी मिट छॾे विया माइट छॾे विया यार दोस्त छॾे विया यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि उन ॾियारे तुंहिंजो बाबो बि तोसां साथ छॾे वेंदो व उम्मिहि अम्मी बि साथ छॾे वेंदी व साहिबतिहि व बनीहि घरवारी बि साथ छॾे वेंदी पुट बि साथ छॾे वेंदा धीअरूं यार दोस्त साथ छॾे वेंदा हा हा उन टेम ते ईंदो त मुंहिंजो मदीने वारो मीर ईंदो आका अलैहिस्सलातु वस्सलाम ओड़ी मन तशरीफ फरमा थींदा अल्लाह अल्लाह तॾहिं त असांजे मुसलमाननि जी पहिरीं पहिरीं औरत हज़रत अम्मा बीबी सुमैया सलामुल्लाह अलैहा शहीद औरत जे मैदान में लई ॾेखारियो आशिक़ थोरो दिलि सां हे दिलि वारी ॻाल्हि आहे ज़ुबान वारी न अम्मा बीबी उम्मे सुमैया मदीने वारे साईं ते ईमान आंदई कलमो पढ़ी ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू जहल के खबर पईया मदीने वारे साईं जो गुस्ताख मदीने वारे साईं जी बेअदबी करण वारो आहे अबू जहल के खबर पईया त कलमो पढ़ियो थई अबन ॾाॾनि जो दीन छॾे ॾिनो थई अदा असांजा घणा दोस्त ख़बर थी छा चवंदा आहिनि अदा छा मसलो तव्हांजो सुभान अल्लाह
हुकुम आहे त वइज़ा क़ुरिअल क़ुरआन फस्तमिउ लहू वअनसितू लअल्लकुम तुरहमून। जॾहिं क़ुरान पढ़ियो वञे गौर सां ॿुधो जीअं तव्हां ते रहम कयो वञे, रब जो रहमत जा वसगार थींदा। का कचारी न कयो, जेको टेम हुजे पारे ई सेट करे छॾियो। बाबा हेतिरा मिंट हलणो आहे, बंदि बाबा का ॻाल्हि कान्हे का। जेको आलिम अचे नात ख़ान अचे त हुनजी मर्ज़ी आहे, भली अचे, असांजी अखियुनि ते आहे, परवाह न कयो। हीअ मदीने वारे साईं जे इश्क़ ऐं मुहबत जी महफ़िल आहे। मां चंद ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधाए वञा, छो जो असांजे नौजवाननि जी हालत चेंज लॻी पई आहे। जहिड़ी कलाम हले थो, कलाम हले थो, कन था ॾियनि पिया त छा थो चवे पियो। अड़े जॾहिं क़ुरान थो पढ़िजे पियो, कन नथो ॾी, पोइ लापरवाह थी बणिजी वञे। यादि रखजांइ, अॼु अगरि जे करे तूं क़ुरान खे लापरवाह करे ॿुधो आहे, जेको मदीने वारो साईं क़ुरान खणी आयो, रब जो क़ुरान फरमाए थो वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। मुंहिंजो महबूब जेको आहे, मां उनखे क़ुरान ॾिनो आहे, तव्हांखे आयतूं ॿुधाए थो, तव्हांखे पाक करे थो पियो। पर पलीत हुयो, क़ुरान तव्हांखे पाक करे थो। पर रस्ते को फिरियल हुयो, तव्हांखे रस्तो क़ुरान पाक ॾेखारे थो पियो। पर तव्हां थिरियल हुयो, जहिड़े न्याणियूं पूरींदा हुयो, मदीने वारो साईं आयो, जहिड़े न्याणियूं पूर्ण बंद थी वयूं, उन न्याणी खे इज़त मिली त मदीने वारे साईं जी। तोखे मूंखे इज़त मिली त मदीने वारे साईं जे सदके में, हिन सर ज़मीन खे सिंध जी खे इज़त मिली त मदीने वारे साईं जे सदके में। सुभाणे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, जेकॾहिं तोखे मूंखे इज़त मिलंदी इन मदीने वारे वीर जे सदके में। छो जो मुंहिंजे मदीने वारे आका अलैहिस्सलाम फरमायो, क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, हमद जो झंडो मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ में हूंदो। हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं सभु मुंहिंजे हमद जे झंडे जे हेठां हूंदा। भला फ़ख्र इन ते मां फ़ख्र नथो कयां पियो। हिक हिक नबीअ सां ॿ नूर गॾु हूंदा। आशिक तूं ख़ुशि नसीब आहीं मदीने वारे साईं जे सदके में। हज़रत अमीर उमर फारूक आज़म रावी पाण फरमाइनि था त मदीने वारे साईं जे हिक हिक उम्मतीअ सां ॿ नूर गॾु हूंदा। होॾो नबीअ सां ॿ नूर गॾु, मुंहिंजो मदीने वारो साईं नूरुन अला नूर हूंदा। आशिक तूं त ख़ुशी भला आहे न। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। लगी तुझी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी पैरू नंबर साईं जे प्यार जहा परवाना। लगी तुझी तार आजन खे ओ यूसुफ लई यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी। यूसुफ लई यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी। हिकड़े यूसुफ लाइ हिकड़ी हुई, पर महबूब मुझे लाइ सारो मुल्क चरियो। मलाइक बि थिया मस्ताना। लगी तुझी तार आजन खे। अल्लाह अल्लाह तार लगी हज़रत मां बीबी उम्मे सुमैया खे चई पूजे ले बुधी छॾ। तूं मूंखे औरत खे गुज़ारी थो पियो, तोखे ख़बर न आहे मां केरु आहियां। मदीने वारे साईं ते कलमो पढ़ियो अथमि, जान कुर्बान करे सघां थी, पर दिलि महबूब खे ॾिनी त मां वापसि नथी मोटी सघां। चई बीबी उदा मिलंदई, माल मिलंदई, इज़त मिलंदई। चई तूं वारी इज़त न खपे। वतु इज़्ज़ु मन तशा वतु ज़िल्लु मन तशा। इज़त मुंहिंजे रब जे हथ में आहे, ज़िल्लत बि उन रब जे हथ में आहे। जेकॾहिं सिरी त कटे सघी थो, पर मुंहिंजी दिलि खे तूं वठी नथो सघी पियो। दिलि त दिलि आहे न। अड़े हिकिड़े ॾींहुं मुंहिंजा हथ फना थी वेंदा, पैर फना थी वेंदा, अखियूं फना थी वेंदियूं, पर यादि रखजांइ जेकॾहिं तुंहिंजे दिलि में अल्लाह जो ज़िक्र आहे, मदीने वारे साईं जी मोहबत आहे, ज़बान ते बि ज़िक्र आहे, दिलि में बि ज़िक्र आहे, इनखे फना हथ ई कोन, तुंहिंजा पैर बि फना कोन थींदा, हथ बि फना कोन थींदा। हज़रत ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे। रब जे बारगाह में अर्ज़ु करे थो, मौला को सचनि ॿारनि मां के सचे ॿारनि जी मूंखे ज़ियारत कराए। अल्लाह फरमाए तूं झंग में फिलाणे में हलियो वञ। झंग में वञे थो पियो, थोरी निड़ी वेही वई आहे, प्रोग्राम तो आयो आहे तॾहिं। सचनि ॿारनि जो दीदार कराए फिलाणे झंग में वञो। अल्लाह जो नबी वञी रहियो आहे। वेंदे वेंदे ॾिसे त हिकिड़ी कुराड़ी आहे, अखियूं कोन अथसि, हथ बि कोन अथसि, पैर बि कोन अथसि, वेठी आहे। चए थो अस्सलाम अलैकुम। कुराड़ी थी चए वालेकुम अस्सलाम या ईसा रूहुल्लाह। अल्लाह जो नबी
चयो त ही छा ॻाल्हि आहे, न मूंखे ॾिठई न मां ॾिठी आहे। कीअं बीबी तोखे कीअं ख़बर पई मां ईसा रूहुल्लाह आहियां कि जंहिं रब करीम तोखे मोकिलियो आहे उन रब मूंखे अॻे ई ॿुधाए छॾियो आहे त ईसा अलैहिस्सलाम अची रहियो अथई। चई बीबी भला ख़बर ॾे तुंहिंजा कहिड़ा हाल आहिनि? चई शुक्र अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजे मथां रब जा वॾा एहसान आहिनि। घोर सां थोरो इन आयत में असांखे घर में ॿुधो त केतिरा वॻा पिया हूंदा, पैसा पिया हूंदा, ॾोकड़ पिया हूंदा, हर शइ अल्लाह से ॾिनी आहे त बि मुंहुं मथो पिटींदा था तो हाय घोड़ा कुझु बि कोन्हे को, कुझु बि कोन्हे को। भला छा ॻाल्हि आहे, छाजे करे तो पिटींदो अथई? रब जो क़ुरान चए थो वमन आरद अन ज़िक्री फइन लहू मईशतन दनका वनहशुरहु यौमल क़ियामत अमा। मूं रब करीम जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदे, नमाज़ खां मुंहुं मोड़ींदे तंग दुनिया में मईशत वारी ज़िंदगी गुज़ारींदे क़यामत जे ॾियारे अंधो करे उथारींदो सां। सूरे ताहा 16 सिपारे के खोले ॾिस त रब जो क़ुरान फरमाए थो पियो तूं मुंहिंजी नमाज़ खे छॾे ॾिनो आहे त मां तोखे क़यामत जे ॾियारे अंधो करे उथारींदोसां। ऐलान कंदे मौला मां अंधो त कोन हुउसि, सॼो हुउसि। अल्लाह फरमाए थो मुंहिंजो क़ुरान ॿुधी पियो अंधो लॻो पियो हे, ॿोड़ो लॻो पियो हे, कोन पियो ॿुधी पियो क़ुरान मुंहिंजो हलियो पे, तूं वेही पंहिंजूं कचारियूं पियो करी। यादि रखजांइ जॾहिं मुंहिंजो क़ुरान पढ़ियो पे कन खोले ॿुध, दिलि खोले ॿुध त तुंहिंजे मथां रब जूं रहमतूं थियनि। हीअ कन कम वारा न आहिनि, कम वारा दिलि वारा कन अथई। इन दिलि वारनि कननि खे, दिलि वारे अखियुनि खे पटे ॾिस त इंशाअल्लाह ताला हिते बि कामयाबी त हुते बि कामयाबी। थोरो गौर सां अल्लाह जो नबी जेॾी महिल सलाम वरायो थी त कहिड़ा तुंहिंजा हाल आहिनि? ते शुक्र अल्हम्दुलिल्लाह। चई कहिड़ा तोखे? अल्लाह फरमाए थो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। तू मुंहिंजो शुक्र कंदे अञा वधाईंदोसांइ। मदीने वारे साईं सां इश्क रखी शुक्र कंदे त अञा वधाईंदोसांइ। मूं रब करीम जो ज़िक्र करे रहियो आहियां, शुक्र कंदे त वधाईंदोसांइ। इज़त ॾिनी थमांइ, शुक्र कंदे त वधाईंदोसांइ। जेकॾहिं माल मिल्कियत ॾिनी थमांइ, शुक्र कंदे त वधाईंदोसांइ। पर अल्लाह फरमाए थो वलइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद। जेकॾहिं नाशुक्री कंदे त ज़लील बि कंदोसांइ, ख्वार बि कंदोसांइ, जहन्नम में बि दाख़िल कंदोसांइ। पर यादि रखजांइ वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब। मुत्तकी परहेज़गार थींदे, दीन वारो थींदे उतों वाटूं सोलियूं करे ॾींदोसांइ, उतों रिज़्क़ ॾींदोसांइ जितो गुमान ई तोखे कोन हूंदो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। किथों मूंखे रिज़्क़ मिलियो आहे? अल्लाह फरमाए थो तूं मुत्तकी परहेज़गार थी त ॾिस न। वॾेरनि जे पोयों लॻे, ऑफिसरनि जे पोयों धिका खाधई, हली आ मूं रब करीम जे दरवाज़े ते अची ॾिस न। अबे जे अॻियों रोई पियो त अबो पर घोर करे पियो। अम्मा जे अॻियों रोई पियो, ओ मुंहिंजी अम्मा, उहा अम्मा तुंहिंजी पर घोर करे पई, दुख सूर न पई सही सघे। मां उहो रब करीम आहियां जो माउ पीउ खां 70 चकर वधीक तो ते महिरबान आहियां। मैदान में लही त ॾिस न, मां रब तोखे ॾुख ॾींदुसि। मुंहिंजे महबूब जे पोयों लॻो आहीं, रब फरमाए थो मां ॾुख न ॾींदोसांइ। पोइ हिते बि सुख जेॾी महिल मरी कब्र में पहुचंदे त भिटाई फरमाए थो सारी राति सुबहान जागी जन यादि कयो उन्हनि जी अब्दुल लतीफ़ चवे मिट्टी बि लधो मान कोड़े कन सलाम अची आतन तन जे। अल्लाह 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 अल्लाह। मदीने वारे साईं सां मोहब्बत रखेव। ओ बीबी साहब चयो त रब जो शुक्र आहे जो रब हेॾो मुंहिंजे मथां करम कया। बीबी हथ बि कोन थई, पेर बि कोन थई, अखियूं बि कोन थई, ऐं जेके तुंहिंजे मथां कहिड़ो रब जो करम आहे, कहिड़ो एहसान आहे। ये ईसा अलैहिस्सलाम दिल थोरो दिल था। ईसा अलैहिस्सलाम रब जी ज़ात बाबरकात मूंखे ज़िक्र वारी दिल ॾिनी आहे जो उथंदे वेहंदे कंदी थी वतां अल्लाह अल्लाह अल्लाह। जेके ज़बान मूंखे पंहिंजे ज़िक्र वारी ॾिनी अथई, ज़बान सां बि ज़िक्र कयां थी, दिलि सां बि ज़िक्र कयां थी। जंहिंखे फना आहे कान का रब जे ज़िक्र करण वारो माण्हू जेको जीअं कब्र में पहुचंदो आहे, यादि रखिजो हदीस पाक में मौजूद आहे। रब जो क़ुरान मदीने वारो आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था पिया अल्लाह जे नबीअ जो, वलीअ जो, शहीद जो, सिद्दीक़ जो ताक़त ई कब्र खे न आहे जो खफ़न खे बि वठे।
हुन जो कब्र लाश तो जो है जिस्म तो कोन खाईंदी पर खफन भी कोन खाईंदी हुन जो छाजे करे जिक्र वारो जिंदा हा मरी कोन वियो आहे रोज़े धणी मोहम्मद राशिद रहमतुल्लाह ताला अलैहि वॾो अल्लाह जो कामिल वलीउल्लाह थी गुज़रियो आहे साईं रोज़े धणी मोहम्मद राशिद रहमतुल्लाह ताला अलैहि जे ख़िदमत में हिकिड़ो शख़्स हुयो मुरीद हुयो साईं मां माल पे चारियो माल चारींदे हिकड़ी जगह ते जो पहुतुसि विच में हिकिड़ो आवाज़ अची रहियो हो अल्लाह 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 मां जो केरु आवाज़ करे रहियो आहे ॾिसां त हिकिड़ो सर जो बूढ़ो हुयो उन में हिकिड़ी माण्हू जी मुंडी पई हुई उहो सॼो माण्हू ॻरी वियो हुयो ज़बान हुनजी आली हुई जेको ज़बान मां आवाज़ अची रहियो हुउसि अल्लाह 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 साईं जन फरमायो इन ज़बानी ज़िक्र कयो आहे जेकॾहिं दिलि सां ज़िक्र करे हा त हिन जे जिस्म खे बि कुझु कोन थिए हा कफ़न खे बि कुझु कोन थिए हा मुझाता अज वक्त थई वक्त जो ख्याल कर रात थे थी हितो वनी कुंडड़ो पासरो वठी पांजे गुनाहन के याद कर तो जिंदगी मु किए गुजारी मुझो वक्त किए गुजरियो गुनाहन में गुजरियो या सवाबन में गुजरियो जेकरे गुनाहन में गुजरियो आ त अखिर मा गोढ़ा गाड़ पांजे गुनाहन के याद कर बल्लभ विसाए कोठी बंद में वेही आई पाजी कब्र के याद कर तो सुभाणे मुके कब्र में अकेलो तरसणो आ उते मुझो छा हाल थींदो जने मला गोढ़ा गाड़ींदो आहे हजरत आदम समूरन जो डाडो मञो था ना अज वक्त जो हाल ॾाढा ॾुखिया लॻा पिया आहिनि के कीअं बि था भॼा वञनि के कीअं बि था भॻा वञनि वो अदा ॾाढो आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पुट खे वसीयत पियो करे नसीहत पियो करे ओ बाबा गाल बुध आखिरी जमाने में आखिरी नबी हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो एड़ो त शान ईमान वारो हुंदो पाण त शान वारो हुंदो पर उन जी उम्मत बि शान ईमान वारी हुंदी जेकी उम्मतन जी सरदार हुंदी भला किथे लिखियल आहे मथा केर चए यार ज़बानी बटा खणी भॼी हलियो हुयो छो माण्हुनि जी आदत इहा हूंदी अथव के माण्हू हूंदा आहिनि इश्क वारा के हूंदा आहिनि त ॾिसो छा थो चवे पियो कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास तव्हां समूरनि उम्मतुनि मां भले में भली उम्मत तव्हां आहियो जेके 1,24,000 कमबेश पैगंबर आया उन में भले में भली उम्मत तव्हां आहियो पोइ हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम पुट खे पुट जॾहिं मूंखां अल्लाह तबारक व तआला मूंखे पैदा कयो पंहिंजी कामिले कुदरत सां जेॾी महिल मां जो मथे खयूं जेकॾहिं जन्नत जे वणनि ते पतनि ते ॾिसां पियो त लिखियो पियो हुजे हज़रत ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जेकॾहिं हूरुनि जे सीननि ते ॾिसां पियो गिलमाननि ते ॾिसां पियो ऐं हूरुनि जे माणिकनि ॾे ॾियारे पियो जिथे किथे उन महबूब जो नालो लिखियल हुजे महबूब जे सदके महबूब जे उम्मत जे मथो एॾा एहसान थींदा ओ मुंहिंजा बच्चा मां हिकिड़ो गुनाह कयो थोरो गौर सां छा कंहिंमें कणक जो दाणो खाधो साव थी वई तरबे जी ज़ात बाबरकात मूंखे जन्नत मां कढी छॾियो मूंखे कपिड़ा लाथा विया जे बि वण जे वेझो वञा पियो वण बि कपिड़ा न पियो ॾे अल्लाह अल्लाह मूंखां ज़ाल जुदा कई वई 300 साल रोंदो रहियुसि मुझो रब जी ज़ात बाबरकात मुझी दुआ बुधे पियो रब्बना सलमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन मिनल खासिरीन पर कबूल न पियो करे जे करे मुझी दुआ कबूल थी उन्हें महबूब मदीने वाले आखिरी ज़माने जे सदके कबूल थी बच्चा उन्हें जा उम्मती हुंदा गुनाह कंदा हुननि खे जन्नत मों न कढियो वेंदो हुननि खे कपिड़ा न ठाराया वेंदा हुननि खे ज़ालुनि ॿारनि खां जुदा न कयो वेंदो राति जो टेम हूंदो कोठी में वेही कुंड में वेही पंहिंजे गुनाहनि खे यादि करे पंहिंजे रब खे यादि कंदा ओ मुंहिंजा मौला गुनाहनि में ज़िंदगी गुज़री वई उन मदीने वारे मीर जे वास्तो अथई छो जो वसीलो वठणु चाहिदा या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह व कूनू मअस्सादिकीन या अय्युहल्लज़ीन आमनुत्तकुल्लाह वब्तगू इलैहिल वसीला ए ईमान वारो इंसान हुन अल्लाह खां ठिजो ऐं उन जे तरफ़ वसीलो तलाश करियो असां जे ॾाॾे वसीलो बनायो त मदीने वारे साईं जे वसीले खे बनाए नाले तोखे मूंखे बि हुकुम आहे त गुनाहगार आहीं राति जो टेम थिए
मिटन माइटन जो सतायल आही यार कावड़ी जी वही मिट माइट कावड़ी जी वही अकेलो तो के छड़े विया रोई रोई रत फुड़ा रब के यार जाए उठी आधी रात जो पांच गिचिया में पाए उते दिलाड़ा जिते सुरहो सदजी साथ में बिटाई पर मैं तो आशिक उठी अधरात जो रोई कनरी हाथ पर चाहींदे प्रिय के फुटे तन प्रभात सव सव कंदे साठ कमल रसिया कुर्ब के रात जो टेम थे पे कचारियों कोन प्या कन गिलाऊ कोन प्या कन एक बे टाटा कोन प्या कर प्या छा प्या कर प्या विच में गहराओ पिया भिट जो घोट वलियन जो अगवान सरदार पे चवे त रात जो टेम थे गिजे में गहराओ विजी दाहू कर प्या करीम अस्तगफिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व अतूबु इलैहि करीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह करीम ला इलाहा इल्लल्लाह करीम अल्लाह अल्लाह जो विरद प्या पचाए अल्लाह अल्लाह ये कामिल पंजे रब जे बारगाह में वनी पोता जेरी मेरा रब वट जो पोता कहानी मिट्टी उन्हन जी मान वारी बनजी हुई कबर में पोतो सब यार छड़े विया मिट छड़े विया माइट छड़े विया मुझो मदीने वारो आका अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ फरमा सुभान अल्लाह महबूब जो पोतो बुधायो जे कोन आशिक हुजे उन्हें जो अगवान जो अगियों पहुंची वने तो बुधायो तो जेड़े तेरे खां ट्रिजंदो आ चंदो मुझो किलो मजबूत आहे तू आशिक चौ त मां निधण जो न है मां धणन वारो है अल्लाह भी तुझो आ मदीने वारो साईं भी तुझो आ पंजतन पाक हजरत मौला अली मुश्किल कुशा भी तुझो आ अम्मा खातून जन्नत भी तुझी आ इमाम हसन हुसैन भी तुझो आ हजरत अबू बकर सिद्दीक भी तुझो आ अमीर उमर फारूक आजम भी तुझो आ उस्मान गनी भी तुझो आ हैदर करार भी तुझो आ हसनैन करीमैन भी तुझा आन अड़े कलंदर शहबाज भी तुझो आ मोहम्मद उस्मान मरवदी भी तुझो आ बिटाई घोट भी तुझो आ सरवर नूह भी तुझो आ गोसबाल दिन ज़करिया भी तुझो आ पीरन जो पीर अब्दुल कादिर जिलानी मुर्शिदी रहमतुल्लाह अल्लाह ताला ने वो भी तुझो आ पीर मिठो भी तुझो आ मुझो सजण पीर भी तुझो आले सुन्नत जो आ सुभान अल्लाह ओ तू निधण को थरे सुभान अल्लाह तू धणन वारो आही तुझो किलो मजबूत आ दिल जो ताल्लुकात जोड़ी दो वने सब आशिक तुझा है ना सुभान अल्लाह आशिक सा निधण का ना हो कल टियोड़े तमारे ठो जो दरगाह ते मुझे साईं जन छा फरमायो अज कल मानु जिन बिथी पे पिलाने के बिचिन्ना पिलाने के बिचिन्ना असा जो जो गुलाम हुदो उने के त जिन्न कोन थींदो जेको तहा के चवे त जिन्ना तहा पाण जो तो के जिन्ना असा के जिन्न ना निधण का ना हो असा अल्लाह जे वलियन जे पोया हो जो रब कुरान में फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह वकूनु मा सादिकीन ए ईमान वारो अल्लाह का डजो मुजा जे के सच्चा बाना हन इनन सा गड हुजो सुभान अल्लाह भला छो पियो रब चवे ईमान वारो सडे तो ईमान वारो तो ईमान वारा ता है को रब छो पियो चन वलियन वटो अल्लाह फरमाए तो ईमान जो चोर जेको थव इयो शैतान थव इयो फेराए चरींदो मुझे वलियन जे खिदमत में पोतो त तहां मजबूत बनजी विंदो पर शैतान के ताकत ना है जो तहां जो वेझो वञी वठे त मुजादा छो जो मां थोरो अॻिते निकिरी आखिर में आयत जो तर्जुमो बस इन थोरी ॻाल्हि पर साईं खे दावत ॾियूं था रब जो कुरान फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम बेशक मुजो ईमान वारन ते थोरो आ सुभान अल्लाह के ते थोरो आ बुधाए कहते कुरान के मनियो था ना सब मनियो था अल्हम्दुलिल्लाह असा कुरान पाक वारा आहियूं असा हदीस वारा आहियूं मदीने वारा आहियूं असा मदीने वारो साईं असा को परे न थव सुभान अल्लाह हितो नौशारो असा को जिलो घणो परे आ नौशारो जिलो हां जिलो नौशारो फिरोज असा को तो घणो परे आ 6 किलोमीटर परे ना है मुजादा जिले नौशारो फिरोज जीरो असा को परे कोने को जिले नौशारे फिरोज जो शहर असा को परे आ मां शहर ता को न पूछो आ मां ता को पूछो आ जिलो केड़े जिले में ता भला बैठा हो
नौशारे फिरोज ज़िले में वेठा न ज़िलो असां को परे ना है शहर नौशारे फिरोज जो शहर असां को परे आ मुजादा मदीनो असां को शरीफ जो शहर परे आ मदीने वारो साईं असां को परे ना है असां जे दिल में आ नौशारो फिरोज शहर असां को परे आ ज़िले में वेठा आहियूं मदीने वारे जो शहर असां को परे आ बाक़ी मदीने वारो साईं असां जे दिल में वेठो आ परे आ है सुभान अल्लाह मुझो रब फरमाए तो मुझो मोमिनन ते थोरो आ ईमान वारन ते थोरो आ भला ईमान वारो केड़ो आ पुछो रब जे कुरान खां इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम असा जा छा चला है हां वाड़ो मोमिन मोमिन सही फिलाणू सही मोमिना फिलाणू को मोमिना आशिको थोड़ो कोरसा है जेके बैठा आयो हाजी दिल का कुछ दिसो कुरान पाक जी सूरी अनफाल मां कुरान पाक ने जेके अजु हुता जेके पेश तो के आज अजु कल मानू जेके चना ना यार रुगो किस्सा जा बुधाए ना रुगो कहानियों करे यार ओ बत सुबह करे भगाला था वजन पिया हे कुरान भाई मूवी भरजे भी थी आई तमा ने मूवी ते वरी देखारे उन के विहारो बाबा कुरान आहे या ना है सूरे अनफाल उन्हें मेरे रब जो कुरान फरमाते हो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत क़ुलूबुहुम ईमान वारो मोमिन हुआ जदे अल्लाह जो जिक्र कबो आ तो उनजे दिल में डकणी पैदा थी वेंदी आ वजद अचे वेंदो आ सुभान अल्लाह व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना जदे उनन के कुरान बुधायो वेंदो आ त ईमान उन जो मजबूत अञा थी वेंदो आ हुआ लोडन में हुंदो आ अल्लाह हे सच्चा ईमान तो हुंदो जने पर कमजोर ईमान हुंदो आ जडे कुरान बुधंदो आ त हुन जो ईमान मजबूत थी वेंदो वाकई गाल सच्ची आ अल्लाह जे कुरान जी मोहर लगल त इहा सच्ची आ बिल्कुल कूड़ी आहे सुभान अल्लाह वइजा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतुहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून त्री रब निशानी बुधाई त मु रब ते तवक्कल कंदा ने केड़ो भी कमकार कंदा धंधो शुरू कंदा हार पेजो कंदा केड़ो भी कम कंदा पर तवक्कल मु रब ते हुंदी आ उनन जी त्री निशानी अल्लज़ीना युकीमून सलात नमाज कायम कंदा हन पढ़ंदा ना आहिनि कायम कंदा हन माना पंज टेम जे भाई जोगी थी त कर कलमे जी प्रचार पूरो रहज पंजन सा आया टीहन तार तदे धागा धार जडे राह सुञाणी रब आही बेनमाज़ी आही बेदीन सदाई तो त मां सूफी आया बाबा मां सूफी घणा पैदा थिया अथव मां सूफी आया मां बाबा तावीज़ बि कंदो आहियां मां पीड़ा छंडा बि कंदो आहियां धागा बि ॾींदो आहियां बिटाई चए थो न न इहो शैतान जो यार अथई शैतान जो एजेंट अथई शैतान जो एजेंट जे भाई जोगी थी त कर कलमे जी प्रचार पूरो रहज पंजन सां माना पंज नमाज़ूं आया 30 नटार 30 रमज़ान जा रोज़ा नटारिया पोइ तॾहिं धागा धार जॾहिं राह रब जी सुञाणी सुभान अल्लाह राह रब जी सुञाणी कोन आहीं बेदीन पर पाण खे सूफी सोच त तूं सूफी न आहे सूफी जी माना आहे साफ़ करण वारो अंदर पंहिंजे खे उजाड़ न कुरान साईं तुझो अंदर अजो आ साफ़ थींदो आ वो कुरान फरमाए थो त मुंहिंजा पाना जेके सूफी हूंदा आहिनि उहो निमाज़ क़ाइम कंदा आहिनि व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जेको मूं रब रिज़्क़ ॾिनो आहे उहो मुंहिंजे राह में ख़र्च कंदा आहिनि पंज निशानी ॿुधाई मोमिन जूं भला मौला छा ॾींदे अल्लाह फरमाए थो उलाइक हुमुल मुमिनून हक़्क़ा इहे अथव मोमिन मुस्लमान पक्का ॻाल्हि सम्झ में आई पक्को मोमिन केरु आहे पहिरों ज़िक्र वारो ॿियो कुरान ॿुधे ईमान वधी वञेसि टियों रब ते तवक्कल करे चौथो निमाज़ी हुजे पंजो रब जे राह में हक़ हलाल जो रिज़्क़ ईअं न त व्याज जो ठगी जो चोरी जो ज़ोरी जो अॻियों वेठो आहे वाट झली बीठो आहे अचे मुस्लमान त फुरियासीं अरे रब कुरान में फरमाए थो अल यौम नख़्तिमु अला अफ़वाहिहिम व तुकल्लिमुना ऐदीहिम व तशहदु अर्जुलुहुम बिमा कानू यक्सिबून उन क़यामत जे ॾिहाड़े तुंहिंजी मां ज़बान बंदि कराईंदुसि तुंहिंजा हथ ॻाल्हाईंदा मौला हे असां सां कमु कराई जोरी पर वापस आखी पराई चोरी कई पराई जोरी कई पराई नगरन के हथ विधई ओ अदा ये हथ थी बी रंदा वरी हथंदा नेकी जा कम कया हुंदई तो नेकी जा कम दसींदा सब वरी अखियूं तुझी शायद पियंदियूं कन्न तुझा शायद पियंदा पैर तुझा शायद पिया तातियो माए हेडी खिदमत कई माए अज तू मुसार ये करे है जे हां तू असा के जे पैदा कवा ओही भी तो असा को गाल राए न अदा हक हलाल जी रोजी मानू खर्च कंदो आ रब जे राह में त रब हिक जी ॾहूं जो 70 चक्कर वधीक करे ॾींदो आ तो अल्लाह फरमा उलाइका उल मोमिनून हक्का इहे अन मोमिन मुस्लमान पक्का भला मौला भला कुछ ॾींदे ने
रब जे कुरान खां पुछो सूरह अनफाल अथव पहिरीं आयत खे छॾे ॿी टी चौथी नंबर आयत अल्लाह फरमाए तो सूरह अनफाल 9 सिपारो अल्लाह फरमाए उलाइक हुमुल मुमिनून हक्का इहन मोमिन मुसलमान पक्का लहुम दरजातुन इंद रब्बिहिम उन्हनि जा दर्जा उन्हनि जे रब वटि आहिनि व मगफिरतुन व रिज़्क़ुन करीम अल्लाह फरमाए तो हिकिड़ी मां बख़्शीश करे छॾी मान ॿी इज़त वारी रोज़ी रखी त मान जीअं दुनिया जे तख़्ते तो अचनि क़ब्र में लहंदा वेंदा मां रोज़ी ॾींदो वेंदोसान दुनिया जे तख़्ते ते ॼण जेल में फाथा पिया आहिनि क़ैद में आहिनि मोमिन जे लाइ दुनिया क़ैद आहे काफ़िर जे लाइ जन्नत आहे अदा तूं ही तो मींदे ईमान वारा क़ब्र में पहुचंदे त मदीने वारे साईं जे अॻे वञी पहुचंदे अल्लाह फरमाए थो आयत तो ईमान वारनि ते मुंहिंजो थोरो आहे अल्लाह फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बास फीहिम रसूला मुंहिंजो ईमान वारनि ते थोरो आहे जो मां पंहिंजो रसूल मां पंहिंजो महबूब उन्हनि खे ॾिनो आहे उन्हनि जे तरफ़ रवानो कयो आहे छाजे लाइ मौला रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही उन्हनि खे मुंहिंजूं आयतूं ॿुधाए थो वयुज़क्कीहिम उन्हनि खे पाक करे थो वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह किताब ऐं हिकमत सेखारे थो व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन इन खां अॻु में माण्हू खुल में खुल गुमराही में बस आखिरी जो वाक़ियो अध में छॾियो इहो कयो साईंजन खे बाबा जेके दोस्त आहिनि साईंजन खे भली वठी जो आखिरी वाक़ियो हले साईंजन खे अदा त पोइ अम्मा बीबी उमे सुमैया वारो वाक़ियो यादि आहे न अम्मा साण खे जॾहिं मैदान में लाथो हुयो मथां करे साईं अध में वाक़ियो छॾे वियो हो लाथो जो वियो मैदान में त मके पाक जा सभु माण्हू गॾु थी विया बीबी साहब हिकिड़ी मैदान में औरत बीठी आहे सुभान अल्लाह अल्लाह अबू जेल ऐलान पियो करे बीबी अञा बि टेम अथई इज़त मिलंदई माल मिलंदई दौलत मिलंदई सभु जेके तोखे जेका इज़त एतिराम सां निहारींदा पर अम्मा साइण फरमाए थी अबू जेल ॾियारी में तो दिलि पंहिंजे महबूब मदीने वारे साईं खे ॾिनी अथमि अबू जेल ॿ जानवर घुराया किन आयो तो उठ किन क्या घोड़ा वो हिकड़ो हिन पासे बिहारे हिकड़ो हिन पासे बिहारे बीबी साहब जे हिकड़ो हिकड़े जेके आहे टंग में ॿधई रसो ॿियो ॿी टंग में ॿधई हिकड़ो हिकड़े उठ के ॿधई हिकड़ो ॿिए उठ के ॿधई त बीबी खे अर्ज़ कयई त बीबी हींअर बि टेम अथई हींअर बि टेम अथई चेतो गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते ये सर कट जाए रह जाए परवाह नहीं करते ये तो जन्नत में जाने का इरादा हो तो मामी का डाल दो गले में पट्टा मोहम्मद की गुलामी का बीबी साहब चयो त मूंखे परवाह न आहे ज़ालिम हिकिड़ो उठ हेॾे भॼायो हिकिड़ो उठ हेॾे भॼायो बीबी साहब ॿ टुकड़ा थी वई पर पंहिंजे महबूब खे कोन छॾई आशिक तूं त हूअ त औरत आहीं जेकी कमज़ोर आहे तूं त इंसान आहीं तूं त मर्द आहीं तोखे अञा इन खां वधीक मोहबत हुजणु घुरिजे जान वञे हली त भली वञे जेकर मदीने वारे साईं जे इश्क में वई तूं मरी कोन वेंदे तूं वरी बि ज़िंदा आहीं जेकर मदीने वारे साईं जे मोहबत में जान न वई तूं कंहिं कम जी जान कान्हे का अदा अॼु वक़्तु अथव हिन मदीने वारे साईं हिन महीने में आया आहिनि 12 तारीख़ मुंहिंजो आका अलैहिस्सलातु वस्सलाम तशरीफ़ फरमा थिया दोस्तनि खे मां बार बार ॿुधाईंदो आहियां त बाबा महबूब जे शान में 12 तारीख़ रैली असांजी निकिरंदी बेपरी नमाज़ खां पोइ समूरनि खे दावत आहे मथां केरु तव्हांखे अॻु ॾिएव त बाबा बाबा रैली वरी छाजी आहे रैली मदीने वारे साईं जी मोहबत में शरीयत जे ख़िलाफ़ न वुज़ू साईं दुरूद पाक अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह जी तूं तवार कंदो तो अती पियो याद रख या जे करे बेअदब थी पे अल्लाह का पनाह में रख या एड़ो को लफ्ज़ तुझे वात में न निकरी वने जो महबूब नाराज़ थी पे जी फरिश्तो हुयो जेतर साईं चल आखिरी वाक़ियो तव्हांखे ॿुधायो वेठा फरिश्तो हुयो चौथे आसमान जे मलाइकनि जो अॻुवान हुयो हज़रत जिब्राईल अमीन मदीने वाले साईं जे खिदमत आला में अचे थो पियो मुंहिंजा महबूब मां पोइ काफ़ जे जबलनि मां उॾाणू पिया आयुसि जेॾी महिल वाट ते जो पहुतो रोज़ राड़ो मूंखे ॿुधण में आयो जेॾी महिल रोज़ राड़ो जो हेठि लही पियुसि ॾिसां त हिकिड़ो मलाइका उन जा पर सड़िया पिया आहिनि ज़ारो कतार रोए थो पियो छा हाल आहे छो तुंहिंजी हालत इहा थी आहे
जिते जिब्राइल अमीन मां चौथे आसमान जो मलाइकन जो अगवान हुयुस रब जो हुकुम थी वियो ए मलाइको अज मुंजी जेकी आहे ज़िक्र छड़े दियो मुंजी जेकी तक़दीस छड़े दियो मुंजी जेकी तस्बीह छड़े दियो मां पंहिंजे महबूब खे मुलाकात जे लाइ घुरायां थो पियो मुंहिंजे महबूब जो हली अदब कयो महबूब जी हली ज़ियारत कयो मलाइक चे तो मां सतनी आसमान ते पढ़ा बुधा ॿिया सभु विया पर मां एतिरो त मुस्तग़रक थी वियुसि जो मुखों विसरी वई ॻाल्हि मां उते रहिजी वियुसि मदीने वारो साईं आयो रब सां मुलाक़ात बि कई वापसि मोटी वियो अल्लाह फरमाए थो ओए बेअदब मुझे महबूब जी तू ज़ियारत न कई आहे मुझे महबूब जो तू इस्तक़बाल न कयो आहे तू मुझे मलाइकनि जो अॻुवान थियण जो लाइक़ु नाही मुंहिंजा परब साड़िया अथई मूंखे ही हालत करे कोई काफ़ जे जबलनि में उछलाए छॾियो अथई ए जिब्राइल मुंहिंजा महबूब खे सलाम ॾे चईसि महबूब दुआ घुरियो त रब करम करे जेॾी महिल जो चयईं त मुंहिंजे मदीने वारे साईं हथरा जो खयां रब जी ज़ात बाबरकात साॻियो मक़ाम जेको हुयो उन खे फ़रिश्ते खे चौथे आसमान ते मलाइकनि जो अॻुवान बनाईंसि आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन साईं जन अहमद नारो नारे तकबीर नारे तकबीर नारे रिसालत नारे तहक़ीक़ नारे हैदरी नारे पीर सना खाने मुस्तफा साईं अदनान कादरी साहब जिंदाबाद 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 सदाई आबाद अस्सलाम।